हाणे आऊं नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अर्ज़ रखंदुसि हाफ़िज़ जलाल الدين राॼड़ खे जेके अचनि गुलाह अक़ीदत पेश कनि। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। महबूब मोहम्मद जो मुरकण मोजज़ो महबूब मोहम्मद जो मुरकण मोजज़ो दीदार करे अर्शता दीदार करे अर्शता मोटण मोजज़ो महबूब मोहम्मद जो मुरकण मोजज़ो सीगार जी सवार जी तरफा खुदा जे आयो अची कुफर ऐं शिरक खे मदनी ख़त्म करायो सीगार जी सवार जी तरफा खुदा जे आयो अची कुफर ऐं शिरक खे मदनी ख़त्म करायो रब सां मुंहिंजे हबीब जो रब सां मुंहिंजे हबीब जो मिलण बि मोजज़ो महबूब मोहम्मद जो मुरकण बि मोजज़ो पत्थरनि खे बि मोहम्मद कलमा पे पढ़ाया मुहबन अॻियां चुपायनि अदबन सां सिर झुकाया पत्थरनि खे बि मोहम्मद कलमा पे पढ़ाया मुहबन अॻियां चुपायनि अदबन सां सिर झुकाया सासिन जी बोलड़ीअ खे सासिन जी बोलड़ीअ खे समझण बि मोजज़ो महबूब मोहम्मद जो मुरकण बि मोजज़ो आड़ाह में खलील कीअं बाहे बाग थी वई सदके मिठे नबीअ जे कीअं बाहे थी थधी वई आड़ाह में खलील कीअं बाहे बाग थी वई सदके मिठे नबीअ जे कीअं बाहे थी थधी वई मुरसल मुहाबिबाह जो मदनी मुहाबिबाह जो थधो थियण बि मोजज़ो महबूब मोहम्मद जो मुरकण बि मोजज़ो महबूब मोहम्मद जो मुरकण बि मोजज़ो दीदार करे अर्शता मोटण बि मोजज़ो महबूब मोहम्मद
محمد जो मुरकण भी मौजज़ो